साईं अब्दुल लतीफ आया दे हरे कुछ विसारे थो सजण सुहणे खसारी दे हर कोलड़े कहारे थो सजण सुहणे खसारी दे सब कोलड़े कहारे थो साईं अब्दुल लतीफ आया दे हर कोज विसारे थो हर कोज विसारे थो समूरी जिंदगी सुनी कई कुरान जी खिदमत बण्या शागिर्द कई कई अहिड़े मिठे मेहनत खुदा करे माफ बाने खे हर को पुकारे थो खुदा करे माफ बाने खे हर को पुकारे थो सजण सुणे खसारी दे हर कोलड़े कहारे थो कारी अब्दुल लतीफ आया दे हर कोज विसारे थो सदाई मुर कंदड़ चेहरो हुयो मन ठार माण्हू जो चवन था वाह जो सुहिणो हुयो किरदार माण्हू जो छोड़ो न प्यारे जो अंदर गारे थो विछोड़ो न प्यारे जो अंदर गारे थो कारी अब्दुल लतीफ आया दे हर कुछ विसारे थो सजण सुहणे खसारी दे हर कुलड़े कहारे थो मौलाना अबू बकर खाज विसरियो को न बाबो मौलाना अबू बकर खाज विसरियो को न बाबो गम में ही हनीफा है जुदाई जो सदमो पुत्र उस्मान प्यारो भी बुधो था गम में घारे थो पुत्र उस्मान प्यारो भी बुधो था गम में घारे थो कारी अब्दुल लतीफ आया दे हर कुछ विसारे थो सजण सुणे खसारी दे हर कोलड़े कहारे थो हू जह दग साण ईंदो हो अली हैदर जिसे थो दगो दुख में बूश बाबा है मिठो बाबो छॾे वियो जग सदा अब्दुल हफीज अदा वरण जा दग निहारे थो सदा अब्दुल हफीज अदा वरण जा दग निहारे थो कारी अब्दुल लतीफ आया दे हर कुछ विसारे थो अदा मोहम्मद शरीफ दो वजीर अहमद बिसार न था मुरीद अज वकील अहमद अखिल मां लुड़े कहार न था रुनी जी जल डाडो अज सभई खूबियों पचारे थो रुनी जी जल डाडो अज सभई खूबियों पचारे थो सभई खूबियों पचारे थो सजण सुणे खसारी दे
हर कोलड़े कहारे थो कारी अब्दुल लतीफ याद हर एक अज विसारे थो हर एक अज विसारे थो पंजई न्याणियों निमाणियों भी सदा सुडका भरी दियो हन छपर ऐं छाम हो बाबो ये चई रोई दी दियो हन यारे बाबे जो विछड़ण नियाणिन खे बीमारे थो प्यारे बाबे जो विछड़ण नियाणिन खे बीमारे थो प्यारे बाबे जो विछड़ण नियाणिन खे बीमारे थो कारी अब्दुल लतीफ याद हर एक अज विसारे थो सजण सुहिणे खे सारींदे हर कोलड़े कहारे थो हर कोलड़े कहारे थो दारुल इस्लाम मस्जिद ऐं बाबुल इस्लाम गुलशन जो संदस जो पोखियल बाग अज भी बरसी रहियो शल अल्लाह साईं मस्जिद बाबुल इस्लाम खे ऐं बाबुल इस्लाम गुलशन खे ॾींहं क़यामत ताईं शाद आबाद रखे आमीन कुछ माण्हू पाण त हलिया वेंदा आहिनि पर सिंधनि जा जेके सदका जारिया वारा कम आहिनि उहे पया पोयां हलंदा आहिनि अल्लाह साईं असांखे बि चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह साईं जे इन मस्जिद मदरसे खे ॾींहं क़यामत ताईं आबाद फरमाए सदस जे औलाद खे बि पंहिंजे वालिद मोहतरम जे नक्शे कदम ते हलाए दारुल इस्लाम मस्जिद बाबुल इस्लाम गुलशन जो हुयो बानी ए शहजादा बचल शाह न्याणी में मिठड़ो हुजे शलबिश्त में ही लफ्ज़ हर एक अज उचारे थो हुजे शलबिश्त में ही लफ्ज़ हर एक अज उचारे थो कारी अब्दुल लतीफ याद हर एक अज विसारे थो सजण सुहिणे खे सारींदे सजण सुहिणे खे सारींदे हर कोलड़े कहारे थो हर कोलड़े कहारे थो कारी अब्दुल लतीफ याद हर को अज विसारे थो।